पंजाब में चूंडुनि लाइ फंड्स नाहिनि मिलिया। इलेक्शन कमीशन फंड्स जी फराहमी बाबति रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पंजाब असेंबली जी चूंडुनि लाइ फंड्स नाहिनि मिलिया। स्टेट बैंक जी रक़म मुंतक़िल नाहे कई। अदालत चूंडुनि लाइ स्टेट बैंक खे 21 अरब रुपया फराहम करण जो हुकुम हो, जंहिं ते अमल न कयो वियो। फंड्स खां सवाइ इलेक्शन लाइ इंतज़ाम करण मुमकिन नाहिनि। चूंडुनि लाइ सिक्योरिटी जा मसइला बि बरक़रार आहिनि। स्टेट बैंक ऐं नाणे वारी वज़ारत जो जवाब अदालत में जमा कराए छॾियो। ॻुझनि इदारनि जे सरबराहनि जी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदियाल सां मुलाक़ात। ज़रीन मूजिबि मुलाक़ात दौरान जस्टिस एजाज़ उल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर भी मौजूद हुआ। एजेंसीज़ जे सरबराहनि जजिस खे पंजाब में इलेक्शन ऐं सिक्योरिटी सूरत हाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। मुलाक़ात दौरान डीजी मिलिट्री इंटेलिजेंस ऐं बचाव जो सेक्रेटरी मौजूद हो। गुज़िरियल ॾींहुं थियल मुलाक़ात 3 कलाकनि ताईं जारी रही। जजिस खे सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। साक़िब निसार इंसाफ़ जे नाले पंहिंजो सियासी दुकान चमकायो। अॻूणो चीफ जस्टिस चवंदो हो 20 अरब रुपया शहबाज़ शरीफ़ किथे ख़र्च कया। जेकॾहिं 20 अरब ज़ाया थिया त पोइ ही वॾो कोरोना सेंटर कीअं बणिजी वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त साक़िब निसार PKLI में पंहिंजे भाउ खे लॻराइण पिए चाहियो। मूंखां हिसाब घुरंदड़ जो इंसाफ़ कहिड़ो हो। कम कंदड़नि खे नेब न्याज़ी गठजोड़ ज़रिए निशानो बणायो वियो। PKLI खे ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीहारणु चाहियूं था। लाहौर हाई कोर्ट ज़मान पार्क में ईद ते इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ दाख़िल इमरान ख़ान जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। 5 रुकनी बेंच इमरान ख़ान जी दरख़्वास्त दलील ॿुधण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। इमरान ख़ान खे हिरासत न करण जो हुकुम बि ॾिनो। अदालत तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जा औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया। 20,000 रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी वीडियो लिंक ज़रिए हाज़िरी वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ जदीद हथियार इस्तेमाल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾी वज़ीर सदारत हेठि नाणे खाते ऐं घरू खाते जो गॾियल इजलास पुलिस लाइ जदीद हथियार ख़रीद करण लाइ 2 अरब 70 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध में पुलिस क्वार्टर्स जी मरमत लाइ 4 अरब ऐं टूल प्लाज़ा सर्विलेंस प्रोजेक्ट लाइ 1 अरब 54 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। मुराद अली शाह चयो धाड़ेलनि खे हर सूरत में ख़तमु करणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत वधीक 3 अरब डॉलर्स जी फिनांसिंग बाबति मनसूबो IMF हवाले करे छॾियो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त IMF सां फिनांसिंग बाबति ॻाल्हियूं जारी आहिनि। IMF खे दरख़्वास्त कई वई आहे त मुआइदो थियण बैदि फिनांसिंग में आसानी थींदी। आरिफ अलवी सदर जे उहिदे लाइ अहल नाहे। सुप्रीम कोर्ट में सदर आरिफ अलवी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। इम्तियाज़ चौधरी नाले शहरी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त सदर पार्लियामेंट जे मोकिलियल सुप्रीम कोर्ट प्रोसीजर बिल जी मंज़ूरी न ॾिनी। सदर नेब तरमीम बिल इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट एक्ट ते बि सइन खां इनकार कयो। सदर जो झुकाव हिक तरफ़ मख़सूस सियासी पार्टी ॾांहुं आहे, जंहिं सबबु खेसि उहिदे तां हटाए वञे। सिंध हुकूमत लाशनि जी मुंतक़िली लाइ फ्री एम्बुलेंस सर्विस शुरू करे छॾी। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ कराची जे मड़नि जी मुंतक़िली लाइ फ्री एम्बुलेंस सर्विस इफ़्ताह कयो। सूबे में 25 एम्बुलेंस हलायूं वेंदियूं। कराचीअ में 8, नवाबशाह में 5, ॿियनि डिविज़नल हेडक्वार्टर्स में 3 एम्बुलेंस हलंदियूं। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचुओ चयो आहे त कोरोना ते कंट्रोल करण लाइ SOPs ते अमल कयो वञे। दवाउनि जी क़ीमतुनि में वाध बाबति वफ़ाक़ी वज़ीर खे ख़त लिखियो आहे। वफ़ाक़ी काबीना नेब जी सिफारिशुनि ते पंजाब जी अॻूणी वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जो नालो ECL में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। उस्मान बुज़दार जी धीउ ऐं 3 भाउरनि समेत 6 ॼणनि जा नाला ECL में शामिल। उस्मान बुज़दार जी कुटुब ते
9 अरब 80 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इल्ज़ाम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर हैदराबाद मोटरवे जो कम जल्द शुरू करण जी हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरो वक़्तु गुज़रण बावजूद कम छो शुरू न थियो। जल्द कम शुरू करे रिपोर्ट पेश कई वञे। NHA जो हुकम भी अञा रहियल आहे। NHA जे नुमाइंदे अदालत खे आगाही ॾिनी त 150 किलोमीटर खां वधीक ज़मीन मोटरवे लाइ ख़रीद करे चुका आहियूं। ईंदड़ महीने ताईं घुर्बल ज़मीन ख़रीद कई वेंदी। कश्मीर में कबीलाई तकरार जी आड़ में क़त्ल कयल प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम। केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस का भी अॻभराई न कई। मीरपुर ख़ास में कबीलाई झड़नि जे ख़ात्मे ऐं अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ GWG-CD सॾ ते सान्यावेंदनि जी रैली। 1.5 कलाक ना निटण उस में धरणो। कुंडरी में सिविल सोसाइटी सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट कराची में KMC ऐं DMC जी चिड़ियाघरनि ऐं जानवरनि जी कानूनी हैसियत बाबति दरख़्वास्त ॿुधणी। अदालत KMC ऐं DMC खां चिड़ियाघरनि ऐं जानवरनि जा तफ़सील तलब करे वरिता। जंगली जीवत खाते पारां चिड़ियाघरनि में रखियल जानवरनि जा इजाज़तनामा न हुअण जी तस्दीक। अदालत 17 मई ताईं रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स में चयो त चिड़ियाघरनि में जानवरनि खे रखण मौत जी सज़ा ॾियण जे बराबरि आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। फुलजी, डेरा, नसीराबाद, केन शाह, नौशर फिरोज़, कंडियारो, काज़ी अहमद, लाड़काणो, दादू, मेहर, खैरपुर, हिंगोरजा, सबोदरो, डोकरी ऐं ॿियनि शहरनि में तेज़ वसकारे बाद बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो।